सभिनि जी हिकु आहे। हिनखे चइबो आहे अनन्य। बिना प्रेम प्रकाश कंहिंखे थिए कीन की, बिना प्रेम प्रकाश हीअं चवे तो नामदेव कबीर ऐं रविदास। करे ॾिस कल्पतरे स्वामी अनन्य अभियास, चेतन चिद आकाश प्रकट थिए पाण में। जंहिंखे बि प्रकट थियो आहे, जंहिंखे बि प्रेम अनन्य प्रेम थियो आहे, उन जे अंदरां इहो चेतन चिद आकाश उन जे अंदरां, पोइ उन्हनि जे अंदरां गीता निकिती आहे, बाइबल निकितो आहे, धम्मपद निकितो आहे। इहे शास्त्र जेके उन्हनि जा ठहिया आहिनि, उन्हनि जे अंदरों निकिता आहिनि, तोमां बि निकिरंदी। जो बोले सो हरी कथा। जॾहिं तुंहिंजे अंदर में अहिड़ो प्रेम, जीअं दया खे प्रेम निकितो, दया स्त्री हुई, दया हुई, सहजो हुई, लल्ला स्त्री हुई, राबिया स्त्री हुई, बल्ली नाथ स्त्री हुई। इन्हनि जा प्रेम जेॾीमहिल निकिता, जॾहिं इन्हनि जे अंदर में प्रेम अनन्य हिकु ई प्रेम, उहो हिकु प्रेम तॾहिं थींदी जॾहिं मां बार बार सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि चवां, जेसि ताईं अहंकार आहे इहो प्रेम निकारण न ॾींदी। अहंकार छा खे? अहंकार यानी मां, जाते मां आहे उते तूं न ईंदी। जलाल रूमी जी हिकिड़ी कथा नंढड़ी सी। हिकु प्रेमी पंहिंजी प्रेमिका जो दर खड़काए थो, जोर सां खड़काई, अंदरों आवाज़ आहे, केर? चएसि तो मां तुंहिंजो प्रेमी। अंदरों हिकु ई आवाज़ आयो, हिते ॿिनि जी जाइ कान्हे, दर न खुलियो। वो प्रेमी वापस वियो, वापस वञी करे तप कयईं। तप तव्हां सम्झंदव, तप कयईं, उपासना कयईं, उपवास कयईं। जेके तव्हां उपवास ऐं उपासना सम्झंदा आहियो, विर्त, ये उपासना आहे। जेको तव्हां इन जो अर्थ उपवास, आज जो मेरा उपवास है, सॼो ॾींहुं रोटी पेट में यादि ऐं उपवास। उहो उपासना मां सभिनी खां, जेके बि कंदा आहिनि तीजड़ी जो विर्त थींदो आहे, मां सभिनी छोकिरियुनि खां पुछंदो आहियां, सच ॿुधाए, रोटी अंदर में यादि ऐं उपवास, इहो उपवास आहे। उपवास छाखे चइबो आहे? अॼु सम्झजांइ उपवास छाखे चइबो आहे। उन तप कयो, तप छाखे चइबो आहे? उपासना छाखे चइबो आहे? हे तव्हां सम्झंदा उपवास यानी विर्त। विर्त वरी धूड़ सॼो ॾींहुं। उन छोकिरी खां पुछां थो शाम जो वई बाज़ारि, मां पुछो, मां सच ॿुधाए, भेण कूड़ ॻाल्हाईंदी, पेट में बुख, वई आहे बाज़ारि कपिड़ो वठणु। मैं तोखे वई आहे बाज़ारि कपिड़ो वठणु, कुझु ई नज़र आई, अंदरि सोचे बाबा हितां जेॾीमहिल वियमि त बॉम्बे होटल नज़र आई, मस्तु हुते तर्जन पिया। वरी थोरो पासे खां वियमि हेॾो, वरी इहे जेके बाली सुगड़ी चाट बाट जी, वात में एॾो पाणी, पेट में बुख, उपवास, ऐं भई आहे कपिड़ो। हाणे तूं कपिड़ो वठणु वञा त होटलूं छो पियूं ॾिसण में अचनि? वरी सुम्हंदे बि त चई वई हुअमि डिनर ते, वरी कंहिं ऊचे डिनर में रोटी खाई आई सपने में। पेट में बुख हूंदे मन इहो ई कराईंदी। इहो उपासना आहे। उपवास यानी यानी उन जी यादि में तुंहिंजो वास, उन जी यादि, उपवास। उपासना उप आसन जे वेठा आहियो, आसन लॻल, ऐं साम्हूं उन जी यादि में आसन लॻी वञे, रोटी विसरी वञे, इनखे चइबो आहे उपासना ऐं उपवास।
बाक़ी हिते जो उपवास वरी सुबुह जो लिस्ट ठाहे ॾींदसि, नारगी वठी अचां, सूफ़ वठी अचां, नारियल वठी अचां, किरंग वठी अचां, पटाटा वठी अचां। अच्छा पटाटा, तंहिंखां रोटी खा। माओ वठी अचां। हे विर्त मथे जो सूरु आहे। अरे तंहिंखां रखो ई न। ऐं वरी विर्त में माण्हू जेको वरी विर्त रखे थो, चई नथो खाए त छितो बि थींदो अथव। जंहिंखे निंड न, जंहिंखे बुख, उहो छितो बि। उनजो वहिंवार ग़लति हूंदो आहे। घर में ॿार खे सही न सघंदे। अॼु जा ॿार केॾा उपद्रवी आहिनि। ॿार अॼु जा ॾाढा शैतान आहिनि। ऐं हुजनि, जंहिंजो ॿारु शैतान न हुजे, चिंता करे। ॿारु नंढड़ो जेको शैतान, उहो माई सही न सघंदी। ऐं शैतान ॿार खे अॼु मां सहे थी, इहो वॾो थींदो ॿारु, इहो ई तेजस्वी थींदी। जंहिंजो ॿारु शैतान न आहे, गोबर गणेश, उथ त माई ख़ुशि थी थिए, उथ त उथ, वेह त वेह, हे कर त हे कर, ख़ुशि थी थिए। मुंहिंजो ॿारु त ॾाढो सदोरो आहे, लल्लू निकिरंदे वॾे हूंदे, गोबर। जेको मां चवां हिन महिल हर हिकु ॻाल्हि में न करे, मुंहिंजे हिसाब सां तो। जेकी माई मोॾे वठी ईंदी आहे, ॿारु चवंदी आहे बाबा को पाण कोन, हीअं अखियूं ॾेखारींदो आहे, न मां इहो सही थी चुमी ॾींदो आहियां, इहो सही थी। छो पए मूंखे पहिरें उनजी निजता आहे। ऐं तूं बि बिना निजता जे इहे मथा टेकिया आहिनि, जंहिंमां तोखे कुझु मिलियो कान्हे, तो ॼातो ई कान्हे, तूं मनी करे मथा टेकिया आहिनि। तूं पंहिंजे पुट खे बि ईअं थी कराए। पाखंडी धार्मिक निकिरंदी, सचो धार्मिक उहो निकिरंदी जेको न करे, जेको नास्तिक हुजे। अॼु जेको नास्तिक आहे, उहो सचो आस्तिक मां ॾिठो आहे, असली उहो थियो आहे। परमात्मा की खोज उहो ई कंदो। बाक़ी नंढड़नि ॿारनि खे टोपियूं पाराए, शेवा कर, हीअं कर, ख़बर कुझु बि कान। पोइ गोबर गणेश, वॾो थींदे लल्लू निकिरंदी। न घर के, न घाट के, न माया मिली, न राम। न माया मिलंदसि, न राम मिलंदुसि। बचपन खां ईअं करे छॾियोसीं। लेगड़ू तेजस्वी हुजे, तेज हुजेसि, हर हिकु ॻाल्हि में न करे। मुंहिंजी ॻाल्हियूं तव्हांखे विपरीत लॻंदव, पर कड़वा सच थी। तूं ॾिसजांइ, मां हे ॾिठा आहिनि पंहिंजे जीवन में ॿार जेके तेज आहिनि, उहे अॼु वॾा वॾा कम करे ईंदा आहिनि। ऐं माउ जी जान तक बचाई आहे उन ॿार जेको तेजस्वी, जेको पहिरियों शैतान हुयो, माउ जी जान बचाई अथई। बिल्कुलु ईअं डॉक्टर खे वठी आयो, फास्ट एड बास खणी शाकरे कॉलर खां पकड़े ऐं विहारे गाॾी ते, चई मां मारे छॾींदुमि। जे मुंहिंजी माउ खे कुझु थियो आहे, हुनजो ॿियो बि भाउ हुयो, वियो डॉक्टर ॾे, डॉक्टर चयईं मूंखे टाइम कान्हे, उहो हली वियो। पंहिंजे भाउ खे चई डॉक्टर नथो अचे, मम्मी बि बेहोश लॻी पई आहे। विहारे दुकान ते, ऐं पाण बाइक खणी डॉक्टर खे विहारे करे, फास्ट एड बॉक्स खणाए करे, सिधो वञी डॉक्टर खे ज़बरदस्ती वञी विहारे करे चई ॾिस मुंहिंजी माउ। डॉक्टर डिॼे पियो, ॾिठईं अधु कलाक डॉक्टर सुयूं पियूं हणी करे। जेॾी महिल माउ हीअं साहु खयों, डॉक्टर उथियो, अचे उन छोकिरे खे पुठी थप थपाईंसि, गुस्सो न कयईंसि। समझदार डॉक्टर जे मां तोखां गुस्सो न कंदोमांइ, मां तोखे शाबाश थो ॾियां। अगरि तूं मूंखे न वठी अची हा, तुंहिंजी माउ मरी वञे। पोइ कंहिं कमु कयो, शैतान कयो की न गोबर गणेश कयो, ऐं माई ख़ुशि थी। मुंहिंजो ॿारु टुटो आहे, टुटो न थी हुजे ई शैतान। ऐं न करे त हिन महिल ॿारनि खे धर्म था सेखारियो, तव्हांखे ख़बर आहे उनजी निजता आहे। जेसि ताईं निजता न अचे, श्रद्धा निकिरंदी ई कान। हीअं करे माई मथो टेकाईंदा, हीअं उहो ॿारु पाण भॻवानु आहे। हिकिड़ी ॻाल्हि सोचे छॾिजो, ॿारु जेॾी महिल ॼमंदो आहे, शुद्ध ब्रह्म ॼमंदो आहे। उन में मां न हूंदी आहे, मां न हूंदी अथसि, सिर्फ़ु तूं ई हूंदो अथसि। यानी उहो ॾिसंदो बि आहे त मां थो ॾिसां, भले ई जंहिंमहिल ॼमंदो आहे घर जा भाती ॾिसंदो, ईअं न हूंदुसि त मां आहियां, ईअं न, तूं ई आहीं।
सचो ॼमंदो आहे, पोइ उनखे नकुली मां असां सेखारींदा आहियूं महत्वाकांक्षाऊं। हीअं हर ॿार खे चवंदासीं अवल अचिजांइ, हीअं कजांइ, हीअं कजांइ। प्राकृतिक जेको जीअंदो आहे उहो प्राकृतिक किथे जीअण ॾींदा आहियूं असां, न ॾींदा। असां पोइ आहे बि, मां हुनखे मटे न सघंदुमि, छो जो ॿारु सुबुह जो जेॾी महिल उथंदो आहे मम्मी खे चवंदो आहे जब मेरे को नींद आती है तब उठाती हो, जब नहीं आती है सुलाती हो। इन्हनि ॿारनि जी ॾाढी शिकायत हूंदी आहे, जब नींद नहीं आती तब सुलाती हो, जब आती है तो तुम उठाती हो, जो अच्छा लगता है नहीं खिलाने देती। मेरे को आइसक्रीम चाहिए और तुम पालक का जूस पिलाती हो, मेरे को अच्छा ही नहीं लगता। असां चवंदासीं न, मुंहिंजी सहेली चयो आहे पालक जो जूस पीआर, उहो चवंदो मूंखे चॉकलेट खपनि, उहो चवंदो मूंखे आइसक्रीम खपे, हुनजो अंदरि थो घुरे। असां प्राकृतिक न जीअण ॾींदासीं ॿार। जेको सहेलीअ चयो आहे किताब में लिखियलु आहे, उहो प्राकृतिक छा थो घुरे पियो। मां चवां अगरि ॿार खे तूं ॾींदे जेको घुरे, ॿारु सही घुरंदो आहे, हुनखे मिठो ॾाढो सुठो लॻंदो आहे। खंडु खाईंदी, मिठाई खाईंदी, रोटी न खाईंदी, चॉकलेट खाईंदी, खाए वो प्राकृतिक तो खाए, हुनजो घुरेसि तो मन। वो एॾी महिनत तो, जेतिरी महिनत ॿारु करे थो। हिकिड़ो अमेरिका में प्रयोग थियो हुयो, उहो वैज्ञानिकनि कयो भाई ॿारु जेको 3 ॾींहं करे उहो कोई करे ॾेखारे। हिकिड़ो पहलवान हो, चई मां करे सघंदुसि, चई तोखे 5 लख रुपया ॾींदासीं जीअं तूं 3 ॾींहं जेको ॿारु करे थो उहो तूं करे ॾेखार। चई मां पहलवान आहियां, मां छा न कंदुसि। 2 कलाकनि में पहलवान जा ॾंद ज़बान ॿाहिरि निकिरी आयसि। छा ॿार सां छा था सम्झो, चङी तरह ॾिसोसि त सही ॿार खे, उहो खटनि जे हेठियां होॾो हेॾो होॾो। हाणे पहलवान वञी सघंदो काॾे, हिते टपो, हुते टपो, हीअं टपो, हूअं टपो, घिसकिण ते चढ़ंदो आहे। मां हिकु भेरो पंहिंजे ई भाटे हिन सौरभ नंढड़ो हुयो, कटाई काॾे सीतल खे चयोमांसि ॻणीसि, उहो ईअं ई सहज में 85 भेरा मां असां वञूं त ईअं 4 भेरे में ॾंद निकिरी अचनि। हेॾी ॾाकण चढ़े वरी लहे पियो, वरी चढ़े पियो लहे। ओड़ो मिठो न खाईंदो छा कंदो, हुनखे मिठो हजम आहे। ॿारु प्राकृतिक, मुंहिंजो चवण जो मतिलबु पहिरियों ॿारु ॼमंदो आहे, उन में वरी माउ पवंदी आहे, ऐं पवण बि खपंदी, छो जो समाज में उथणो वेहणो आहे। समाज हुनखे मां सेखारींदो, अहंकार सेखारींदो। इहो अहंकार वरी अॻिते हली करे वरी विच वारी उमिरि में कोई हुनखे सतगुरु मिलंदो, या कोई अहिड़ो हुनजो भाग हूंदो जो हुनजो इहो अहंकार वरी रहणो पवंदो आहे। जीअं हुन पहिरियों चई माया, मां तुंहिंजो प्रेमी, चई हिते ॿिनि जी जाइ कान्हे। कबीर बि हिकिड़ो सलोक चयो आहे, पोथी पढ़ झगमुआ पंडित भयानक होए, 2.5 आखर प्रेम का पढ़े सो पंडित होए। जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है, मैं ना, अब हरि है ऐं हरि अथी। सिर्फ़ तूं विच मां हटिजी वञ। पर न, असांजो इहो अहंकार एॾो। ऐं धार्मिक माण्हूअ जो त अहंकार वरी आम गृहस्थीअ खां वधीक। मां ईअं हिकु भेरो ईसा हिकिड़े ॿार खे ईअं वठी वियो, अची हल त निमाज़ पढ़ी अचो। निमाज़ पढ़ी करे उहो ॿारु 3 ॾींहं निमाज़ पढ़े। हे ॾिस धार्मिक जी नज़र वरी ॾिस, हुन में वरी अहंकार वरी एॾो सघन, हे धार्मिक आहे। यानी उहो ॿारु 3 ॾींहं निमाज़ पढ़ी करे मूसा सां गॾु अचे पियो, ईअं माण्हू सुम्हिया पिया, चएसि थो मूसा हे माण्हू जेके सुम्हिया पिया आहिनि, इहे कहिड़े नरक में वेंदा, कहिड़े दोजख में वेंदा जेके सुम्हिया पिया आहिनि, हिन महिल ताईं सुम्हिया पिया आहिनि। अड़े हिकदमि मथे निहारे करे मूसा चयो, मूंखे माफ़ी ॾिजांइ, मां हिन ॿार खे छा 3 ॾींहं सिर्फ़ु हिन नमाज़ पढ़ी आहे, अॼु ॿियनि खे नरक में थो मोकिले। ऐं अहिड़ा माण्हू चवंदा आहिनि
ता नरक में पहुंदव, ता किना थींदव, ता हीअं थींदव। यानी मां धार्मिक आहियां, तव्हां बिल्कुलु कीड़ा मकोड़ा। अहिड़ी दृष्टि थी वेंदी आहे। वो ॿार ईअं 3 भेरा निमाज़ूं छा पढ़ियूं त एॾी अकड़ त मसां असांजो सुर्ग तय आहे, असां त वेंदासीं स्वर्ग में, हे नरक में वेंदा। इहो अहंकार त हेकारी ख़राब। सत्संग उहो, मंदिर उहो जिथे मां मिटजे। मुंहिंजी मां आहे त कॾहिं बि परमात्मा तुंहिंजे अंदर में काई झलक न ईंदे। उहो वयो, उन तप कयो, उपवास कयो, उपासना कई, पाण खे मिटाए, खूब मिटाए। कोई तप इहो न राम 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 माला माला जपे, जे माण्हू चवंदा आहिनि तप कराए, घोर तपस्या हो रही है, ये तपस्या नहीं है। मां तप त अहिड़ो आहे जेको असांजे अंदर में गंदगी आहे, कूड़ जी, क्रोध जी, वह मनुष्यता जी, अश्लील ॻाल्हाइण जी, जरा जरा ते क्रोध अचे, इहो आहे असली तप। वो तप ना है जे तव्हां खेलनि में चवंदा तपस्या कई, ब्रह्मा आयो चीज घुर मन, अंदर मरा न ॿाहिरि मरा, न माण्हू मारे, न जानवर मारे, न हे मारे, न हो मारे। इहो कोई तप बप न थींदो आहे। मथां कोई वञी जंगल में वञी वेह त उते जंगली थी वेंदे। तप असली हिते आहे, हिते घर गृहस्थ में रही करे, घर गृहस्थ में रहो, न कंहिंखे छॾ, न घर छॾ, न दुकान छॾ, न कंहिंखे छॾ। मां चवां सभिनी खां वध में वधि सुठो में सुठो तुंहिंजो असली सचो मंदिर थी त पंहिंजो घर मंदिर थी, ॿिया मंदिर न आहिनि। घर इन करे चवां थो, तुंहिंजो घर, तुंहिंजो परिवार सभु चवंदा असांजो घर। तुंहिंजो सहुरो चवंदो, तुंहिंजी ससु चवंदी, तुंहिंजो मुड़ुसु चवंदो, तुंहिंजो पोटो चवंदो, तुंहिंजो पुटु चवंदो, तुंहिंजी नुंहुं चवंदी, जेके भी घर में भाती आयो चवंदव असांजो घर, तव्हांजो पंहिंजो घर मंदिर थी। और कोई भी मंदिर सभिनि जो न आहे। सोचे ॾिसजे, हे हिंदुनि जो आहे, हे मुसलमाननि जो आहे, ईसाइनि जो आहे, ईसाइनि जी चर्च आहे, हिंदुनि जो मंदिर आहे, मस्जिद मुसलमाननि जी आहे, गिरजा घर आहे, सिनागाग आहे, यहूदियुनि जो आहे, हे हिननि जो आहे, हे बिरला जो आहे, हे टाटा जो आहे, हे लक्ष्मीअ जो आहे, हे अलॻि। ऐं तव्हांजो घर सभिनि जो आहे। मां उहो घर मंदिर कि न हो मंदिर सही? पंहिंजो घर, पंहिंजो दुकान मंदिर सम्झ। ऐं तव्हां दुकान खां घृणा कंदा आहियो? फाथा पिया आहियूं असां, छो फाथल आहे? मां चवां दुकान जी सेवा करी, दुकान जो कमु करी, तुंहिंजी पूजा थी वञे। मां त न चवंदा आहियां कंहिंखे अगरबत्ती ॿार, मां त पंहिंजनि सभिनी खे चवंदा आहियां कोई अगरबत्ती न ॿार, तूं सही वहिंवार कर, ग्राहक सां पूजा थी। माई पंहिंजे घर जो कमु करे, नथी करे सघे, घणी उन जी उमिरि वधी वई आहे, नथियूं हली सघनि, वढ कुट त करे सघे थी। कुंवर खणिया सभु सायूं भाॼियूं मां वढ कुट करे थी ॾियां, यह भी पूजा थी। सही समझे तो पूजा थी। छो केर खाइंदो? यही तो चो मैं घट घट में हर जू बसे। इन्हनि खां तव्हां घृणा था कयो, घर खां निकिरूं त असांखे भॻवान मिले। अरे काॾे न मिलंदी, वञी वरी ॿिया घर ठाहींदी। तंहिं करे पंहिंजो घर ई मंदिर थी, पंहिंजो दुकान मंदिर थी, इते ई तूं पाए सघीं। तूं तुलाधर हिकिड़े जो नालो हुयो, तुलाधर सिर्फ़ तोरींदो वैश, वैश तुलाधर, जंहिं परमात्मा जी वहिंवार में साक्षात कयो, कांटो हिकु बरोबर रखंदो, हर हिकु ॻाल्हि में साम्यक। साम्यक चइबो आहे कंहिं बि ॻाल्हि जी अति न, साम्यक सभु समता सां।
साम्यक भोजन, साम्यक निद्रा, साम्यक श्रम, साम्यक ध्यान, साम्यक सब, साम्यक समाधि, सब साम्यक, सब अति न। माण्हू अति कंदा आहिनि, या त वरी भोगी या त वरी त्यागी, या त वरी ईअं खाईंदे उर्ली कांचन, या त वरी त्याग, या त पेटी अंदर वो बीमार। न रोटी भी खाइजे समता, साम्यक भोजन, न ज्यादा न कम, साम्यक श्रम, न ज्यादा न कम, साम्यक निद्रा, न ज्यादा न कम, ईअं तुलाधर, सब साम्यक। व्यवहार में एडी मिठास, सब में परमात्मा ॾिसंदो, सभिनी खे हिकु करो तोरे ॾींदो हुयो, सभिनी में हिकु ॾिसंदो हुयो। ऐं केरु वैश, तुलाधर वैश जी कथा हर पूरे हिंदुस्तान में हर संत जेको आध्यात्मिक सत्संग कंदो हूंदो, आध्यात्मिक सत्संग छाखे चइबो आहे? जीवन जो अध्ययन। ये सत्संग ईअं न त कई मां रामायण जी कथा खणी वेही रहां या कोई प्राचीन जूं कथाऊं खणी वेही रहां। जेको असांजो वर्तमान जीवन आहे, जेको असां हिन महिल जियूं था, जंहिंमें असां जियूं था, जीअं जियूं था, इन में असां छा हुजूं, इन खे चइजे आध्यात्मिक सत्संग। इते आत्मा जी ज्ञान, आत्मा छा आहे, आत्मा जेकी तो में आहे उहा सभ में आहे, तुंहिंजे पीउ में, तुंहिंजे माउ में, तुंहिंजी भेण में। पोइ कंहिंसां तूं कूड़ कंदे, कंहिंसां तूं घृणा कंदे, कंहिंसां तूं वैर कंदे, कंहिंसां तूं झगड़ो कंदे, कंहिंसां तूं ठगी कंदे। ये नरक जा 5 द्वार, कूड़, घृणा, वैर, झगड़ो, ठगी, सब बंद थी वेंदे जॾहिं अहिड़ी दृष्टि थी वञे। अहिड़ी दृष्टि तॾहिं थींदे जेको वो प्रेमी ॿाहिरि वञी तप कयईं, उपवास कयईं, उपासना कयईं, पाण खे मिटाए, मां न आहियां, मां न आहियां, मां न आहियां, मां न आहियां। कुझु टाइम खां पोइ अहिड़ो थियो, वञी दर खड़कायईं, वरी उहो ई आवाज़ आयो, केरु आहे? चए तो तूं ई तूं आहे, मां न आहियां। दरवाजो खुलियो, आहे भी उहो ई, तूं ई तूं आहे, मां न आहियां। गुरु नानक जेको इहो हिकु हथु गुरु नानक जो तव्हां ॾिसंदा आहियो, एक ओंकार। इहा पहिरीं पोड़ी गुरु नानक जॾहिं मां चवां जेसि ताईं जेके बि संत थिया मिटजा, बुद्ध भी मिटियो, महावीर मिटियो, गुरु नानक, रविदास, कबीर, सब मिटिया। गुरु नानक भी तव्हां भाङनि में पढ़ियो हूंदो, 3 ॾींहं गुरु नानक जल समाधि में हुयो। तव्हां जंहिं भाङा पढ़िया हूंदा, जॾहिं समाधि मां मिटिजी, जॾहिं निराकार में गुरु नानक आयो, तेॾी महिल इहा ही पहिरीं पोड़ी गुरु नानक जी, एक ओंकार, उहो ई हिकु ई सभु आहे। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर, अकाल मूरत अजूनी से भव, गुरु प्रसाद जप। आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। पहिरीं पोड़ी मां चवां, इन हिकिड़ी पोड़ीअ खे वठ, सोचे सोच न हो वई जे सोचे लखवार, चुपे चुप न होई जे लारा वाले तार, भुख्या भुख न उतरई बन्ना पुरी आवाज, सियाणप लख होए एक न चले नाल, के सचियारा होइए क्यों कूड़े तुटे पाल। किए सच्चा थियूं, किए कूड़ जो पर्दो टुटे। गुरु नानक जो हिकिड़ो ही शब्द कहिड़ो, हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल। जेको उन जे हुकुम में हले थो, हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल। मां न आहियां, जेको भी थी रहियो आहे, चवंदा भी आहियूं जीअं हलाए मर्ज़ी आहे तुंहिंजी। हाणे भाई इन्हनि छोकिरनि मूंखे हिकिड़ो गीत चयो आहे, बसि उहो चयूं, टाइम इनकार थो करे, उहो गीत चई करे, हे शूटिंग थी थिए पई, उहो गीत चई करे तंहिंखां पोइ कथा जी समाप्ति। बाक़ी राति जो जेको तू न विसार, तू न विसार, तू
तू न विसार सतगुर सार, तू न विसार, तू न विसार, तू न विसार सतगुर सार, तू न विसार, तू न विसार, तू न विसार सतगुर सार, तू न विसार, तू न विसार। जन मन जी माँ भटकल आया, जन मन की माँ भटकल आया, जन मन जी माँ भटकल आया, जन मन की माँ भटकल आया। हरदम तुझे जो दर्शन छाया, हरदम तुझे जो दर्शन छाया, हरदम तुझे जो दर्शन छाया, हरदम तुझे जो दर्शन छाया। हे दीदार, हे दीदार, हे दीदार सतगुर सार, हे दीदार, हे दीदार, हे दीदार सतगुर सार। धन दौलत की चाहत खाई, धन दौलत की चाहत खाई, वो धन दौलत की चाहत खाई, धन दौलत की चाहत खाई। मुक्ति की परवान खाई, मुक्ति की परिवाहन खाई, मुक्ति की परवान खाई, मुक्ति की परिवाहन खाई। गुरुजन प्यार, गुरुजन प्यार, गुरुजन प्यार सतगुर सार, गुरुजन प्यार, गुरुजन प्यार, गुरुजन प्यार सतगुर सार। अति जन है मुझे मरण जोगे, सभी चो अति जन है मुझे मरण जोगे लो, अति जन है मुझे अंत जोगे लो, अति जन है मुझे अंत जोगे लो। मुखे न सद जाए सतगुर अकेलो, मुखे न सद जाए सतगुर अकेलो, मुखे न सद जाए बाबल अकेलो, मुखे न सद जाए बाबल अकेलो। लह जाए सार, लह जाए सार, लह जाए सार सतगुर सार, लह जाए सार, लह जाए सार, लह जाए सार सतगुर सार। सभी को हिन घर में असांजे गमी थी आहे, पर गमी ऐं ख़ुशी तव्हां अञी पाण ॼाणो। बाक़ी जेको असली अध्यात्म जी निचोड़ आहे, भक्त हुआ अचे त वाह वाह वरी वञे। ऐं तव्हां हिकिड़ी मूर्ताई बि कंदा आहियो, चवंदा बि आहियो, वरी तंहिंखां पोइ एतिराज़ खणंदा आहियो। तव्हां चवंदा बि आहियो हुकुम परमेश्वर जो, चवंदा आहियो हुकुम परमेश्वर जो, त पोइ वरी वो एतराज ऐं विरोध न। छा में? गमी ऐं ख़ुशीअ में। असां हिते मां त हूअं नचायां, उते शमशान में नचायां। मुंहिंजो त पहिरियों कैसेटियूं ठहियल अथव, मां वञा, हाणे बि वेठा आहियो मतां इहे पंच चवनि, मां त सभिनी प्रेमियुनि खे चयो आहे
मुंहिंजे वह ते अरे परमात्मा जे हुकुम सां थींदो पोइ रोअण छा जो आहे उनखे नची करे बि हेॾे 2 ॾींहंनि खां असां नचायूं हिते 2 ॾींहंनि खां असां नचायूं अॼु बि असांजे हिते नचंदासीं असां गुरूअ उनखे विदाई हो त वियो आहे अॼु आख़िरी उनजो हिते आहे उहो ख़ुशि थींदो ऐं असां ईअं रहंदासीं मां सचाई जी कथा टियों सर ॾींहुं ॿुधाई हिकिड़ी ॿुढीअ जो कुॿ निकितल हुयो ऐं लंबी बीमारीअ में पई 2 सालनि खां वठी ऐं 60 उन जा पुट पोटा 60 असली लादे नहीं काई घरवारी भरसा 60 पूरा ऐं उहा जेॾीमहिल मुइया त हे जेको इहो औपचारिकता जो रोअण थींदो आहे सभिनी खणी 60 ॼणा कंहिंजी ॾाॾी कंहिंजी नानी जो रोअनि पिया ऐं होॾो वई त ख़ुशि थिया हुया भाई 2 सालनि खां पई हुई अॼु वई आहे वरी रुना आहे औपचारिकता जो ऐं ओॾी महिल उहो वेंदा आहिनि हाणे कोई सिधो त ईअं अज्ञानी वेंदो न आहे अज्ञानी जेको बि हूंदो आहे संत ईअं न हूंदो आहे संत हूंदो आहे उहो त तयारु हूंदो आहे चोॾी महिल बि चए वेलकम उहो त चवंदो आहे वेलकम उनखे मौत जे लाइ न संत त चवंदो भले जेॾी महिल बि असांजो समय आहे भले वञा ऐं अज्ञानी ईअं वेंदो ई न आहे उनखे खीचे करे वठी वेंदा आहिनि दूत खीचे खीचे करे उहा ॿुढी वई वरी जो सभु रुना उथी रही अड़े सभु चुप थी विया उथी हेॾो तव्हां रो पिया मां हुननि कहूं जीअं न तेल लॻल हूंदो आहे तव्हां तेल बेल लॻायो हथ छॾाए करे तिरकी करे हिते आई आहे हाणे उथी वेही रही ओ पाचड़ सां ईअं ई भरो अरे ईअं ई भरो हेॾो जो रो पिया त मां ॾिठुमि सभु बार ऐं हूंदो आहे माण्हू 3 ॾींहं हूंदो आहे उनखे रोई करे न खिली करे अड़े तुंहिंजे रोअण सां कुझु थींदो छा थींदो बि न पोइ छो रोअंदा उते भॻवान जो कुझु सिमरन कयो या कुझु भॻवान जी यादि में कुझु ॻायो या कुझु सत्संग कयो त उहो हूंदो आहे 3 ॾींहं अॼु त भाभी हिते आहे मां 2 ॾींहंनि खां वठी त असां हुते मौज लॻी पई आहे खाधे में पीते में महिमान पोटा ॾोहिटा सभु बीठा अथसि सभिनी खे ॾिसे थी ख़ुशि थी करे वेंदी सुठो जनम वठंदी ऐं दुखी थी वेंदी तव्हां रोअंदव ऐं दुखी थी करे कोई वञे जेको कोई दुख में बाज़ारि वञे कमु ग़लति करे ईंदो ऐं जेको सुख में वञे त कमु सुठो करे ईंदो तव्हां उन जो रस्तो किनो कंदा आहियो रोई करे न रोइजे बिल्कुलु वञे भाई हाणे असां तोखे इहा विदाई ॾियूं था इहे संत आहिनि चांतस हुई घरवारी गुज़ारे वई उनखे राजा हाथीअ ते अचे करे राजा अकड़ अहंकार में संत खे अचे थो संत खे छा कहिड़ी परचानी न सोचींदो परचानी